नाज़रीन, सिंध के ॿियनि शहरनि जियां पीर वसण वासियुनि बि पेट्रोल अघनि में वाध खे रद्द कंदे अघ वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। उन सां तफ़सीला पेश आहे फ़याज़ ज़रदारी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, इन वक्त असां पीर वसण भरिसां टडो मीर अली पेट्रोल पंप ते मौजूद आहियूं, जिते वफ़ाक़ी हुकूमत पारां मुसलसल पेट्रोल डीज़ल तेल जा अघ वधाया पिया वञनि, जंहिंजे करे ग़रीब अवाम जेकी महांगाई जे करे काफ़ी परेशान हाल नज़र अची रही आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। माण्हू मरी विया, ग़रीब, आटा महांगा, खंड महांगी, खाइण पीअण जी शइ महांगी, ज़ुल्म आहे, तेल महांगो। बाबा बि छा कयूं, आहे त वॾो ज़ुल्म निसरो बाबा। हुकूमत बाबा सभु ख़ुदा हिन हुकूमत खे नाबूद कंदो, जो वञे थो ग़रीबनि खां त सुख वठनि न बाबा। वॾो ज़ुल्म आहे बाबा, हिन तेल जे करे त हर शइ चढ़ी वई, महांगो थी विया, अटो महांगो आहे, ग़रीबनि जन जो जीअण जंजाल आहे। पेट्रोल जेको आहे सो 150-160 रुपया लीटर थी हलियो। अटो जेको आहे सो 70-80 रुपया ॿाराड़ीअ में मिले थो पियो। ऐं जेको आहे गिहु 350 रुपया किलो। असांखे इहो नओं पाकिस्तान न खपे, असांखे साॻियो पुराणो पाकिस्तान खपे। अॼु महांगाई 190% महांगाई थी हली। ग़रीब माण्हू रोज़ दिहाड़ी कमाइण वारा परेशान आहिनि। आकनि जो आकनि फाकनि ते विहनि थियूं पियूं, गुज़रान कीअं थिए। 3 रुपया 4 रुपया 5 पहिरियां हला अथऊं, ऐं हाणे वरी जेको आहे सो वरी 3 रुपया चाढ़े छॾियो अथऊं। एॾी महांगाई थी वई आहे जो माण्हू पिनण ते मजबूर थी विया। असांजी मदद कयो, को आहे सो महांगाई वधी वई आहे। पेट्रोल महांगाई थी वई आहे, काॾूं जेको आहे गाॾी जी पूराई कयूं या त गाड़ी कमाए पेट पालियूं। जेको आहे महिरबानी करे जेको आहे गवर्नमेंट खे अपील आहे त कुझु पेट्रोल सस्तो कयो वञे। असांखे गिहु थो मिले जेको आहे 350 पौणा 400 रुपया, खंड 120 रुपया थी मिले पई जेको आहे। ऐं पेट्रोल जेको आहे 155 रुपया थो मिले पियो असांखे जेको आहे लोकल जेको आहे। कैमरामैन अली अकबर सां फ़याज़ अली ज़रदारी, KTN न्यूज़, पीर वसण।